छेड़ो तुझो नाम बाझवे री 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 तू छप्पर तू छां उजाड़ कहाँ तो खे मालूम सब 70 कर 70 आम आही ढक्की ढक्कन कहा तेरी पना सिंधी इस्लाही स्टेज नाटक पेश करे फिर सौदा रस्मन जी कैद्यानी तहरीर लॉन्ग शेख डायरेक्टर मुसाफिर पिताफी प्रोड्यूसर अरबेलो पिताफी शहजादो पिताफी डॉक्टर रिजब जानी पिताफी पेशकश किंजर आर्ट एकेडमी किंजर पिताफी तुझे बंदूक मां ईंदड़ बारूद जी पोए ॿुधाए जित को गैरत वारो कम करे आयो आहे। हाँ भवतार करे आयो आहे नी आदम वारे अप टू डेट पुट के पूरो रात कमदार मेणो ॾिनो सुभाणे कोई ॿियो ॾे याद पो केड़ो नक खणी माण्हुनि जा मेणा सां वधो सुठो कोई यो वात ॾाढो छोरो 4 दर्जा छा पढ़ी पियो असुल छोरे जो मथो ही खराब वडे नढे जी इज्जत ऐं गैरत जी का कली कान हुयसि। भला दे खबर खबीसा कारी भाई भवतार भाग भला हुयस जो भित टपी कमदार वारे कोट में वनी लिखी नत कया आज इन्ही जो डी भी पूरो इहो सुठो न कई जो कारो मारियो ऐं कारी छॾे ॾिनो मुखां बची वई भवतार जे मुखां बची वई त छा थी वियो अवां खां केसी ताईं बचंदी वठियोसि या कढियोसि अवां जी आ मर्ज़ी भला मूं लाइ कहिड़ो हुकुम तूं या बंदूक कुल्हे ते रखी थाणे ते हलियो वनी सूबेदार के मुझा सलाम चुचड़ जो चक भी न पवंदुई अबे ॾाॾे जी दुआस। ठीक है भवतार जेको तव्हां जो हुकुम। कुर्बान वञाए कुर्बन वारा ॾिठी कमदार जो करतब धक हिकिड़ो
शिकार टे। हाँ कमदार हाँ, पर हाणे छोरी जो छा कजे? हुकुम कयो भोतार, कया समझी दरियाव दाखिल मच्छू मांस खाई दोदे खान खे दुआ कन्यो। न कमदार ना, छोरी के मारबो कोन। कुर्बान वञाए कुर्बान वारा, किनी अंगुर वठी कारा। अरे तू घणो बीरबल नथी, अकुल जा अकबर। इन छोरी के एड़ी त सेखत ॾींदुसि जो अॻिते केर भी दोदे खान जे राज में न्याणियूं पढ़ाइण जो सोचींदो भी ना। वञ वठी अचेसि। हुकुम कयो भोतार, हाणे ई कन का वठी काहे तो अचास अंदरों अंदर। हिते माल जा छिणा पे कढंदी ए ॿियन खे सबक पे पढ़ाईंदी। गाफ गा बेबो लाम लूसिड़ के खड़ मी मैज। सचू चोंदो सच, भल कंहिंखे लगे मच त कोरड खुली पई। भोतार अंदर मैडम साहब जी अदालत जो साॾे थियो था। सचू चोंदो सच, भल कंहिंखे लगे कावड़ त कोरड खुली पई। मां त चोंदो आहियां भोतार केॾो बि न भोतार हुजे, लेकिन इहा जेका कोरड न अला माफ़ी न थी। हिन कोरड खां अला माफ़ी ॾियो, हिकिड़ी हाज़िर बि नथो गुसाए सघे। मां त चवंदो आहियां कोरड केस बंदि करे जान छॾींदुसि। सभई छॾे असां सभु मीर मोहम्मद खान तोखे कहिड़ी खुटी खयो जो सुबुह सुबुह जो भोतारनि जो मुंहुं ॾिसण आयो आहे? चङो छो जो मां मिली माई जे वॾे रस जे मुंहुं पिया न सॼो ॾींहुं मानी कोन वणी आहे, मानी बि नसीब न थी आहे। अरे निभागा सचू सॼो ॾींहुं गिला का सवा ॿियो कमकार थी। निभागा निमक हराम, नमक हराम जा हरू भरू महीना न ॾियो। वॾे रईस खे ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, उनजी मानीअ में एतिरो लूण बि न पवंदो आहे। मां सॼो ॾींहुं हुनजी उभर चटणो आहे। हाणे बक बक न कर, हल अंदर मूं वारे मुश्की खे दाणो पाणी वञी ॾे। हल हाज़र भोतार हाज़र, हल जे कावड़ चढ़ी त कोरड खुली पई थई। मीरू पखी त चङो थो लॻे। चङो वाह भोतार वाह, रुगो चङो आहे। खफ्ती खफ्ती जो पुट आहे। कल न मेल थियो किंजर में, बस भोतार छा ॿुधायां। दादले वारे कुकड़ के उकी रही छई। मीरू काती भी कोन पुगद, कुत्ते ही हराम थियो। मीरू बेली कुकुड़ मूंखे वणी वियो आहे, 10,000 ॾियाई कुकुड़ ॾींदे? वाड़े वाह वॾा, 10 नज़रनि में हिक कुकुड़ जो परी न पटे ॾियाई। छल न काए काए गरीब चङी शायरी तो चिचड़ वांगुरु चिंबड़ी था पओ। कुकुड़ कुकुड़ तो तुंहिंजो पीउ बि ॾींदो। तूं केरु थींदो आहे जो नादर खान खे कुकुड़ न ॾी? ॼट जा पुट धरती जो
ये कम कॾहिं खां शुरू कया थी? मेरी असांखे त ख़बर ई अॼु पई। छा भला सॼी उमिरि वॾनि जो ठीको खयो थी छा? कॾहिं असां ते बि महिरबानी कर। भोतार नंढा, ॻाल्हि इहा न आहे जेका अव्हां सम्झो था। अंदरो अंदर मां सभु कुझु सम्झां थो। तूं भला 2 मिंट ॿाहिरि त वञ। नादर पुट तूं अंदर हल। वञण त तव्हां ॿिन्ही खे घुरिजे हा, पर ख़ैर आहे, मां ई वञा थो। हे इहा ई चुटट कटी छोरी यार, जेके दोदे खान जे राज में न्याणियूं पढ़ाइण जो भूत सवार। असां हुजूं अंगूठो छाप ऐं छोरियूं वञनि पढ़ी। पोइ असांजो पटको लथो या न? हाड़ मूंखे पढ़ाए, कमदारियो किताब त लाहे ॾे, मां बि ॾिसां त छोरी जो सबक पक्को आहे या कचो। जोरत हारो नाहे, कहते हैं के प्यारो नाहे, मुँह दिल वारन जे ज़हनन में सोच सफर जी। ॾाढी दुनिया मौला तुंहिंजे बस भोतार, ये न थिए जो मास्तरियाणी मरी पई। मैं इनके सबक की केर पढ़ाईंदो। उथ निभाजी उथ, मरी वेंदे मोजड़न में। वट माफी रईस का। माफी वठा केका? हिन इल्म जे दुश्मन का माफी वठा? हड़े माफ़ी त गुनाहगार वठंदा आहिनि। ॻोठ जी न्याणियुनि खे पढ़ाइण को ॾोह कोन्हे, पोइ मां माफ़ी छो वठां? मां हिन क़ौम जे कातिल, हिन जाहिल ऐं जाबर वॾेरे खां कॾहिं माफ़ी न वठंदसि। सूतली सड़ी वई पर वक्कड़ न वयो। तहां वॾेरनि औरत के समझू छाहे? चुल्ह जो ॿारण या ॿार पैदा करण वारी मशीन? जॾहिं बि का औरत तहां जी हथ ठोकी रस्मुनि जी दीवार ओरांगे वक्त सां विढ़ण लाइ संदरो थी साहे त तहां वॾेरनि जा अथा था थी वञनि। ही ऊंचा पटका ऐं इज़तियूं उॾामदियूं महसूस थियनि। बस कर छोरी, वक्त सां वड़को न बदली जाए। तंहिं आज़ाद थी मर्दनि साम्हूं थी गात वाड़। कमदार, हिनखे लोहा ज़ंजीर पाराए हवेली में पंहिंजी हे बाक़ी जी ज़िंदगी इन हवेली जी दीवान सां मथो टकराए टकराए मरी वञे। तोता खान त हिकु पढ़ियल लिखियल छोकिरी खां
हुनजी इज्जत जी जिंदगी खसे हुनखे पंहिंजे हिन ज़ुल्म जे ज़िंदान में कैद करे ऐं हुन ते कूड़ो कारीअ जो इल्ज़ाम हणी तूं वॾी मुर्सीअ जो कमु कयो आहे। अरे लानत आहे तुंहिंजी मुर्सीअ ते, लानत। वॾेरा, जे शऊर जी शमा खे बुझाइण थो चाहीं न, मूं हुनखे पंहिंजी रत सां जलाइण जो कसम खयो आहे। मूंखे कसम आहे इल्म जी असमत जो। अॼु हिकु कमज़ोर छोकिरी हिकु जाहिल सां जंग जो ऐलान थी करे। यादि रख वॾेरा दोदा खान, मां पंहिंजे दामन ते लॻल दाग जो तोखां अहिड़ो त पलांद कंदसि सॼी दुनिया जे लाइ मिसाल बणिजी वेंदो। तोखे एॾी मगी हेॾा पादर खाइण खां पोइ बि भौंकण खां नथी मुड़ी। कंदार, इनके भौंकण खां न रोक, इनके भौंकण खां। इनके एतिरो तो हक़ हासिल हुजण घुर्जे जो भौंके। भौंक भौंक जेतिरो भौंकणो अथई भौंक। तुझे भौंकण जो आवाज़ हिन हवेली जूं फौलादी दीवारियूं पार न करे सघंदियूं। तो जड़ियूं केतिरियूं कारियूं हिन हवेली में आयूं, हिन हवेली जी दीवार तां मथो टकराए टकराए मरी खपी वियो। दोदो खान नालो अथई मुंहिंजो, जट जी धीउ। वॾेरा दोदा खान, जेके तूं हवेली थो चई न, ही हवेली न पर मज़लूमनि जी रत सां थियल ज़ुल्म जो उहो ज़िंदान आहे। यादि रखजांइ त अॼु हिकु मज़लूम जी बददुआ आहे तोखे त इहो ई तुंहिंजो ज़ुल्म जो ज़िंदान मज़लूमनि जी आंहुनि सां अची करे कटिजी वई। खबरदार, पटी वाले के मुझे नजर का। कुर्बान हो जाए कुर्बान वारा, मां बेहल तुझे हलण जा ॾींहं न परे पिया आहिनि। तूं ये कर, थाणे ते हलियो वञ। सूबेदार के चओ त खमीसो असांजो माण्हू आहे, इन ते खून जो केस दाख़िल न करे। इन जो फ़ैसिलो मां पाण कंदुसि। भोतार, मां हाणे ई थाणे ते वञी कंदारी जो कड़को थो कयांसि अंदरो अंदर।